गोपी चवन थी हिकिड़ो तव्हां खां सवाल पुछो प्रभु हे गोविंद हिकिड़ा माण्हू त अहिड़ा हूंदा आहिनि जेके प्रेम करण वारे सां प्रेम कंदा आहिनि, न करण वारे सां बि प्रेम कंदा आहिनि। ध्यानु ॾिजो। ॿिया वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके प्रेम करण वारे सां प्रेम न कंदा आहिनि, त न करण वारे सां काथों कंदा। टियां वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके प्रेम करण वारे सां त प्रेम कंदा आहिनि ऐं न करण वारे सां न कंदा आहिनि। ठीकु आहे। हिकिड़ा हूंदा आहिनि जेके प्यार करण वारे सां बि प्यार कंदा आहिनि, न करण वारे सां बि प्यार कंदा आहिनि। ॿिया अहिड़ा हूंदा आहिनि जेके प्यार करण वारे सां प्यार कंदा आहिनि, न करण वारे सां न कंदा आहिनि। ऐं टियां त वरी अहिड़ा हूंदा आहिनि ख़तरनाक कि छा चइजे कि प्यार करण वारे सां ई प्यार न कंदा आहिनि, त न करण वारे सां काथों कंदा। अच्छा ठीकु आहे। तव्हांजो प्रश्न कहिड़ो आहे? असांजो प्रश्न इहो आहे तव्हां कहिड़े नंबर में आहियो सरकार? यानी भगवान जी भगवान खे ट्रोल थी कनि गोपियूं, भगवान सां विनोद थी कनि, मजाक थी उॾाइनि। ॿुधायो न गोविंद ॾाढा दयालु आहियो न, तव्हांजो नालो प्रेम जो अवतार आहे। इहो ॿुधी करे भगवान जे अखियुनि में आंसू अची विया। भगवान छा त जवाबु ॾिनो आहे, दिलि ते कुरे ते लिखण वारो। भगवान चवनि था ठीकु आहे, तव्हांजो जेको प्रश्न आहे, जेके माण्हू प्रेम करण वारे सां प्रेम कंदा आहिनि, न करण वारे सां बि कंदा आहिनि, अहिड़ा माण्हू महान हूंदा आहिनि। उहे केरु हूंदा आहिनि? जीअं माता पिता। ॿार प्रेम न करे रुसी वे, पोइ बि माता चवंदी न मुंहिंजो पुटु रोटी खाए, आहे की न? ॿार न बि कमाए अचे त माता उनखे रोटी खाराईंदी। अगरि सेवक भटकी बि वञे पोइ बि गुरु उन जो कल्याण चाहींदा आहिनि। इहे माता पिता संत सतगुरु हूंदा आहिनि। गोपियो जेके न करण वारे सां बि प्रेम कंदा आहिनि। ॿिया जेके करण वारे सां प्रेम कनि, न करण वारे सां न कनि, उहे त व्यापारी आहिनि। पैसा ॾींदे त माल मिलंदे, न त निकिरे थो। इहे प्रेमी न चइबा आहिनि। ऐं जेके प्रेम, हाणे ध्यानु ॾिजो, ॾाढी रहस्यमय ॻाल्हि अथव। जेके माण्हू प्रेम करण वारे सां बि प्रेम न कंदा आहिनि, त न करण वारे सां त न कंदा, सिधी सही ॻाल्हि आहे। ठीकु आहे। इहे केरु हूंदा आहिनि? हिकिड़ा त अहिड़ा हूंदा आहिनि जेके कृतज्ञ हूंदा आहिनि, एहसान फरामोश, हा न, पापी हूंदा आहिनि जेके प्यार करण वारे सां बि प्यार न कनि। ठीकु आहे। लेकिन एतिरा ई न हूंदा आहिनि। भगवान चवनि था इन में कोई ब्रह्म ज्ञानी बि हूंदा आहिनि। हा, जंहिंजे लाइ हिकु ई परमात्मा आहे, कंहिंखे कोई ज़रूरत ई कोन्हे। अकिंचन बि हूंदा आहिनि हिन में, जेके संसार जी ज़रूरत ई कोन्हे, सभिनि सां बराबरि। कबीरदास था चवनि, कबीरा खड़ा बाज़ार में मांगे सबकी खैर। ठीकु आहे। ना कहूं से दोस्ती, ना कहूं से बेर। ॿुधायो, मुंहिंजी कंहिंसां बि दोस्ती कोन्हे, वञो, और कंहिंसां दुश्मनी भी कोन्हे, लेकिन कबीरा खड़ा बाजार में मांगे सबकी खैर। करे कई दोस्त भी खैर ख़बर न वठंदा आहिनि। त संत त सभिनि जो भलो चाहींदा आहिनि, पर असांखे नज़र ईंदो असां सां पुछी कोन, असां सां ॻाल्हाई कोन, असां सां वेठा कोन, असां वेठा हाहाकार था कयूं, संतनि असांखे विहारियो कोन, ॻाल्हायो कोन, हा, चांहि बि कोन पुछी, ॻाल्हायो बि कोन। अरे भाई, उनजे लाइ सॼी दुनिया पंहिंजी आहे, घणनि सां पुछंदा ॻाल्हाईंदा, लेकिन कल्याण त सभिनि जो चाहिनि था न। वसुदेव कुटुंबकम, सॼी धरती उन्हनि जो परिवार आहे, संतनि जो। ॾिसो केॾी गहरी ॻाल्हि भगवान चई आहे। असांजे नज़र में त केवल उहे कृतज्ञ आहिनि, एहसान फरामोश, जेके प्रेम न करण वारे सां ऐं करण वारे सां ॿिन्ही सां प्रेम न कनि। लेकिन अहिड़ा ब्रह्मज्ञानी बि हूंदा अथव। हरे राम हरे राम। कल्ह त ॿुधो, जड़ भरत जी कथा ॿुधो न तव्हां? कल्ह कीअं कंहिंसां न ॻाल्हाईंदा, 6 महीना पिता पढ़ायो त गायत्री मंत्र न पढ़ियो, माता को अलॻि रहंदा त मोह में न फासी पए मुंहिंजी माता। त अहिड़ा ब्रह्मज्ञानी बि हूंदा आहिनि, असां न सुञाणे सघंदासीं। अब ब्रह्मज्ञानी को खोजे महेश्वर, ब्रह्मज्ञानी आप परमेश्वर। हाणे ध्यानु ॾिजो, भगवान चवनि था अगरि तव्हां मुंहिंजी ॻाल्हि था पुछो कि मां कहिड़े क्रम में आहियां, इहो ध्यानु ॾेई ॿुधिजो ऐं दिलि ते लिखी रखिजो। श्री कृष्ण भगवान चवनि था, हे गोपियो, तव्हां जेको मूंसां प्यार कंदी आहियो, जेको तव्हांजो त्याग आहे, समर्पण आहे, प्रेम आहे, मां तव्हां सां केतिरो प्रेम कंदो आहियां। मां तो ॿुधायां, मां तव्हां सां एतिरो 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 प्रेम कंदो आहियां कि अनंत समय तक मां तव्हांजो सेवक बणी अगरि तव्हांजी सेवा कंदो रहां, तॾहिं बि मां तव्हांजो कर्ज़दार ई बणियल रहंदुमि। मां तव्हांजो ऋण कॾहिं नथो लाहे सघां।